अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा शेरदिन ऐं मल्हार हाणे मंठार ऐं राणी खे हथ करे उनखे शाहनवाज जे हवाले करे छॾींदा। छारेस बालाजी खान हाणे मंठार खे ॻोल्हे हथ करे वठंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मेरी जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों जे टाइम वेस्ट न करां हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेरदिल जेको आहे उहो मल्हार खे साफ़ साफ़ चए छॾनि अगरि जेकॾहिं असांखे शाहनवाज जा थोरा लाहिणा आहिनि त पोइ असांखे मंठार ऐं राणी खे ॻोल्हे हथ करणो पवंदो। अगरि जेसीं ताईं उन्हनि खे असां हथ नथा कयूं जेसीं ताईं असां मंठार जो पतो हर हाल में करे ऐं शाहनवाज खे ॿुधाइणो पवंदो। मतिलबु त राणी ऐं मंठार जेको आहे शाहनवाज जे हवाले करणा पवंदा। मल्हार चवंदो त रस बालाजी खान अहिड़ो त कमीनो आहे अगरि जेकॾहिं राणी ऐं मंठार उनजे रुख चढ़ी आहे त पोइ रस बालाजी खान उन्हनि खे मारे छॾींदो। बहरहाल शेरदिल तोखे उन्हनि खां पहिरियां जेको आहे राणी ऐं मंठार खे ॻोल्हे हथ करणो पवंदो ऐं ॻोल्हण खां पोइ तोखे उहे जेके आहिनि शाहनवाज जे हवाले करणा पवंदा। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे जेके साफ़ साफ़ चए छॾींदो हाणे कंहिंसां बि राति नाहे करणो चाहे तव्हांजी अॻियां मल्हार अचे चाहे शेरदिल अचे भले तव्हां उनखे घुमाए तव्हां मंठार ताईं लाज़मी पहुचो। जेसीं ताईं तव्हां मंठार वटि न पहुचंदो ऐं मंठार खे ॻाल्हि मूं वटि खणी न ईंदो जेसीं ताईं मूंखे दिलि जो सुकून करे बि न मिलंदो। मुंशी चवंदो त रस बालाजी खान तूं परेशान न थी बसि असां मंठार ऐं राणी जे पोयां भॼंदा रहूं था। असां खां जेको आहे जबल रगो सचो थिए अगरि जेकॾहिं जबल सचो थी थो वञे त पोइ पक सम्झ त असांखे राणी ऐं मंठार मिली वेंदा। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त मिठिल खान जेको आहे मल्हार सां मिलंदो मल्हार खे चवंदो त मल्हार पुट बसि मां हिते रही नथो सघां बसि तमामु जल्द मां ही लॾो खणी ॿिए हंधि लॾी थो वञा। मल्हार चवंदो चाचा मिठिल बसि तूं परेशान न थी अगरि जेकॾहिं तूं हितां लॾे वेंदे त पोइ हर को माण्हू तोखे बुरो सम्झंदो। हर को माण्हू चवंदो त मिठिल खान रस बालाजी खान जे खौफ़ खां भॼी वियो। बहरहाल तोखे हितां लॾो न खणणो पवंदो असां हर हाल में तोसां गॾु आहियूं ऐं असां उन माण्हुनि जा पाण ई बात बंदि कंदासीं जेके तोखे ताना ई मेहनत था ॾियनि। दोस्तों उमीद त कहाणी आहे पसंदि असांखे ॾींदा वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।